जा बढ़ूं। चाचा चाचू तुझी कुंवर भजी वई भजी वई मुझे कुंवर भजी वई बचल हारे कोट किए थींदो बचल कोट। मारे छत जबर खान मारे छत हाणे मूंखे पंहिंजे मौत ते को बि अफ़सोस न थींदो। मूं पंहिंजी न्याणीअ खे तुंहिंजे क़ैद मां आज़ाद कराए छॾियो। हाणे मां ॾाढो ख़ुशि आहियां। ॿुधाए मूंखे ॿुधाए अछो मुंहुं करे कंहिं त चोरी बजाई अथई। जाबिर खान मां मजबूर हुयुसि पंहिंजी न्याणीअ जे करे। हाणे मां आज़ाद आहियां आज़ाद। इन करे तोखे ॿुधाए थो छॾियां तुंहिंजे जबर ऐं ज़ुल्म में एतिरी ताक़त न आहे जो मुंहिंजी ज़बान खोलाए सघी। बस कर मां चवां थो पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। मारे छॾ मूंखे मारे छॾ। एतिरो ख़ुशि न थींदा न तुंहिंजी चोरी जा एतिरा पर न आहिनि जेकी जाबिर खान जी पहुंच खां उॾाम करे वञनि। अॼु ही जाबिर तो साईं हिकिड़ो वाइदो थो करे ओसी ताईं तोखे न मारींदुसि जेसी ताईं तुंहिंजी चोरी खे ॻोल्हे तुंहिंजे क़दमनि में उछलाए निॾी ते लख तरक़ी कटी सघंदुसि।
हा ॾे ख़बर मूंॾे न्यापो छो कयो अथई? मूंखे हाजी बाबा फोन करे चयो आहे त अमर सिबियाणी खे वठियो अचे। इन लाइ मूंखे घुरायो अथई? हा मां सिबियाणी। दीनू पहिरीं इहो ॿुधा त उते मूं ख़िलाफ़ कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि? अम्मा सिबियाणी तुंहिंजे ख़िलाफ़ कंहिंमें हिमत आहे जो ॻाल्हियूं कंदो? मूंसां कूड़ न हणंदो कर। जेका बि ॻाल्हि हुजे न सही सही ॿुधा, न त पोइ जीअं सम्झी थो। तोखे त सिबियाणी जी ख़बर आहे न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे। नूर भटारे जो कसम बस हाणे बस, न खण कूड़ा कसम। जेसी ताईं सच सच न ॿुधाईंदे न कोन छॾींदी साईं। सच त इहो आहे मां सिबियाणी जो तुंहिंजो किरोध ई कबी हवेलीअ जे ख़ुशियुनि खे खाई विया आहिनि। अम्मा हजाणी अलॻि रोंदी थी रहे त हाजी बाबा अलॻि रोंदो थो रहे। ऐं असां अलॻि ईअं सम्झो त घर जो हर माण्हू सोगवार आहे। पर उन ॻाल्हि जी तव्हांखे का बि परवाह न आहे। मासीअ जे मौत खां पोइ जाते बचो मौत हाजी बाबा खे तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। मरण त तोखे घुरबो हुयो, पर मासी जानिब मरी पिया। मौत बरहक आहे। तूं घणो दिलगीर न थी अम्मा सिबियाणी। कॾहिं मां बि मरंदुसि, पर इहो ॿुधायो त हितां केॾी महिल हलणो आहे? शाम निकिरंदासीं। पोइ अम्मा सिबियाणी वापसीअ में त देरि थी वेंदी। पोइ छा थी पियो? घर जा गेट असांजे लाइ बंदि कोन थी वेंदा? न न अम्मा सिबियाणी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। ठीकु आहे, मां शाम ताईं इंतज़ारु करियां थो। घर जो नौकर थी हुकुम थो हलाए। देरि थी वेंदी सवेरे अचिजांइ। ख़बर कान अथई हिकु त सिबियाणी में सहप आहे कोन, न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे। ना तू उन्हनि जो साथ पियो ॾीं जेके तोखे मुसीबत में अकेलो छॾे विया। तू अञा बि मुसीबत में पाण खे पियो विझी। उन करे तुंहिंजी भलाई नहीं में त सच सच ॿुधाए। न तू पाण खे तकलीफ़ में विझ न असांखे तकलीफ़ ॾे। ज़बान खोलाइण लाइ असां कहां हद ताईं वञी सघूं था इहो तूं खूब ॼाणी थो। जॾहिं न मां पंहिंजी ते आयो साईं, इहा ज़बान कोन बंदि रखी सघंदे। उन ॾींहुं असां सालू खे ज़िंदा दफ़न कयूं पिया। न न न जाबे उहा असांखे ख़बर आहे। अॻिते ॿुधा त तव्हां सालूअ खे तव्हां वठी वियो त पोइ छा थियो? पोइ असां जॾहिं मां मानी खणी मोटी आयुसि यकीन कर त मूंखे अॻिते का बि ख़बर कान्हे। तुंहिंजे भाउ खे मारे छॾियऊं जा ज़िंदा आहे, कसम सां मूंखे का बि ख़बर कान्हे। जाबिर सुठी चाल खेॾियो आहे। मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो, जेसी ताईं मां तव्हांजे कातिलनि खे तलाश न कंदुसि तेसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। नहीं तू एतिरा ॾींहं ॻोठ हली वई न, मां बदी के चयो मूंखे पंहिंजी सिबियाणी ते छॾिया। हाणे वञ न। जॾहिं चाहिए कीअं ॾिस भई गॾिजी हलंदासीं। ऐं जेकी पंहिंजी ज़मीन आहे न उहो लालू वारनि खां घटे ॿिनि खे ॾींदासीं है न। चुप, मां फ़िलहाल ॻोठ कोन वेंदसि। छो ये इर्द गिर्द छो थी करीं? ॾिस, अदा तोखे 20 एकड़ ज़मीन ॾिनी आहे न, मां बि अदा खां पंहिंजो हिसो वठां, पोइ तूं सफ़ा वॾो ज़मींदार थी वेंदे। राणी मां तोखे हिते अकेलो छॾे कोन वेंदुसि। छा चई? तूं न वेंदे? हाँ न वेंदे? भली कतलाम करे छॾे, असां कूंदड़ पुटूं, मां कोन वेंदुसि। तूं मूंखे वठी हलंदे? तूं मूंखे वठी हलण त परे जी ॻाल्हि, आइंदा मुंहिंजे कमरे में बि न सुम्हंदे। ख़बर आहे ज़ाल त सॼी पाण में भोग कंदा। हाणे मां नंढो ज़मींदार थी वियो, फर्श ते कोन सुम्हंदो आहे। धप खयो थी वञे, फर्श ते कोन सुम्हंदे, बाक़ी छा मुंहिंजे बेड ते सुम्हंदे?
धप असां कूंदर पुटनि में वरी धप ओगदी करी न नोटा मां तुझी साल आइंदा जेकॾहिं मूंखे ज़ाल चयो अथई न त झुट न कंदी साईं। खुशी खबर ही आए तो मामा मामा जिंदा है। अब्बा तू सच तो चई मुझो भा जिंदा है। हाँ जिंदा है। पर यह खुशी तो के घणो वक्त रास नहीं दी। तमाम जल्द इन कमीने जो लाश तुझे अखिन आदो हूंदो। आखिर तुझी मुझे भाउ सां कहिड़ी दुश्मनी आहे? अञा चई थी त कहिड़ी दुश्मनी आहे? सॼे ॻोठ जे साम्हूं मुंहिंजे मुंहं ते टांकी घुमाए वियो आहे। बाबा जेकॾहिं तव्हां शुरू में ई मामा ऐं रानी जी शादी कराए छॾियो आहे त ही दुश्मनी वधनी न ऐं न ई वरी अहिड़ा ॾींहं ॾिसणा पवंदा। बस इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त हाणे रानी खे कीअं वापसि कजे। मामा ऐं रानी खे हुनजी हालत छॾे ॾियो ऐं असां बेख़तरनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा रहूं। मां इहो काराण जो दाग़ पंहिंजे निराड़ ते सजाए मरण नथो चाहियां। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। जेसीं ताईं रहमान ऐं रानी खे वापसि न आणींदुसि ऐसी ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। जेकॾहिं न अदा जे मथां हथ रखियो अची हा न त अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवनी आहे। रहमान ते हथ रखण जो नतीजो त भोॻिया पियो। जेकॾहिं उनखे मां पंहिंजे जूते जी नोक ते रखां न त अॼु मूंखे इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। कॾहिं बि असांजी इज़त मथां अखियूं न विझे। बाबा हिकु ॻाल्हि मां सच चवंदुसि हिन में मामा जो को बि कसूर न आहे। मामा रानीअ सां प्यार कंदो उनखे चाहींदो उन सां ज़ुल्म थियो आहे। हिकु लफ़्ज़ बि अॻिते न ॻाल्हाइजांइ। अॼुकल्ह जे छोरनि खे पंहिंजे पीउ माउ खां वधीक प्यार जी अहमियत हूंदी आहे। वॾनि जी इज़त उन जे साम्हूं का माना नथी रखे। रहमान खे हथ करे उनखे जेका मां हाणे सज़ा ॾींदुसि उनखे ॾिसी को बि छोरो अहिड़ी हरकत न कंदो। रहमान जो मिसाल सभिनी लाइ मिसाल बणिजी वेंदो। मिसाल